नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा। मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ضل वग़वा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म की तारीफ हम्दो सना बुजुर्गी वराए अल्लाह वहदहु ला शरीक ज़ात के जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो खालिक मालिक है। करोड़ों दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर अहमद मुजतबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात मुबारक ते हुजन जिनकी अल्लाह ताला हिन पूरी कायनात जी हिदायत ला मबूस फरमायो। मुख्तसर हम्द व सलात का बाद मौजूद सामिन इकराम
कुरान मजीद जी सूरत अहज़ाब मां कुछ अल्फाज तिलावत कया जंहिंमें ख़ालिक़ कायनात पंहिंजे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुखातिब आहे, ए मुंहिंजा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं तव्हांखे हिन उम्मत जे मथां गवाह बनाए मोकिलियो आहे। मूं तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं अल्लाह जे अज़ाब खां ॾियारींदड़ ऐं रब जे हुक्म सां अल्लाह ॾे सॾण वारो सिराज मुनीरा रोशन सिज बनाए करे तव्हांखे मोकिलियो आहे। हिन दुनिया में बि सिज आहे जॾहिं उभरंदो आहे, तुलू थींदो आहे, ऊंदा ख़त्म थी वेंदी आहे, हर तरफ़ रोशनी पकड़जी वेंदी आहे। हिन सिज जी रोशनी खां पोइ तव्हांखे बि कंहिं रोशनी जी ज़रूरत महसूस न थींदी आहे। पर जेकॾहिं कोई शख़्स इन ॻाल्हि ते इसरार करे त नादा मूंखे सिज जो मुक़ाबिलो करणो आहे, रोशनी करणी आहे, अरबें खरबें बल्ब लाइटूं ॿारे पर सिज जो मुक़ाबिलो करो, न वरी हुनजी का अहमियत आहे। अहिड़ी तरह तव्हांखे मूंखे सम्झणु घुरिजे जीअं सिज जी रोशनी जे हूंदे असांखे ॿी कंहिं रोशनी जी न ज़रूरत आहे न अहमियत आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म जे हूंदे न ॿिए कंहिं हुक्म जी असांखे अहमियत आहे न असांखे ज़रूरत आहे। इहो असांजो अक़ीदो आहे, इहो असांजो मनहज आहे, इहा असांजी दावत आहे। त अचो उन दीन ॾे, उन क़ुरान हदीस ॾे जंहिंजे लाइ अल्लाह ऐं रसूल असांखे पाबंद कयो आहे। जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान जो मुतालो कयो, माफ़ कजो, क़ुरान जो लफ़्ज़ तव्हांजे ज़हन में अचण सां ई तव्हांजे नक्शो तव्हांजे साम्हूं मौलवी जो ईंदो। छाकाणि माना इहो असां हिकिड़ो ट्रेंड बनाए छॾियो आहे त क़ुरान माना वॾो पढ़ो, ईअं कोन्हे। हीउ क़ुरान कंहिं ख़ासि तबिके जे लाइ, ख़ासि क़ौम जे लाइ, ख़ासि कंहिं फ़र्द जे लाइ न, काफ़त लिन्नास हुदल लिन्नास। अल्लाह फरमायो त हिन धरतीअ ते जेतिरा बि रहण वारा इंसान आहिनि क़यामत ताईं उन्हनि जे लाइ हिदायत जो सद क़ुरान अथव। ऐं अॼु असां जेकॾहिं मुख़्तलिफ़ गिरोहनि में तब्दील बि आहियूं, इन जी मेन रीज़न इहो आहे, मेन सबब इहो आहे त असां पाण कॾहिं बि क़ुरान जो मुतालो कोन था कयूं जेको मौलवी साहब ॿुधायो कि सुभाणे ही त असांजी जमायत कला भलो करे त बयान करण खां पोइ पहिरीं उन दौरान विच में चए थो त मौलवी साहब ही जेको तूं बयान करी पियो आहे किथे, असांखे को हुन में न ऐब महसूस थींदो आहे, न असां पंहिंजी हेठाई महसूस कंदा आहियूं, न असां दिलि में महसूस कंदा आहियूं। जो हक़ आहे, छो जो ही दुनिया जो मामलो न आहे, ये आख़िरत जो मामलो आहे। दुनिया जो मामलो लही मिटी थी वेंदो, पर आख़िरत जो मामलो ॾुखियो अथसि। उन करे अल्लाह जा पानो क़ुरान जे वेझे रहो, उनखे पढ़ो। फरमावे अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम
मुसद्दिक़ुन लिमा माअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्न क़ाल अक़ररतुम अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। अल्लाह कुरान में छा फरमायो जॾहिं मूं तमाम अंबिया खां हिकिड़ो वाइदो वरितो। कहिड़ो वाइदो? हिकिड़ो वाइदो तव्हां खां वरितो आहे, तव्हां खे विसरी वियो। आलमे अरवाह में रब्बे करीम पंहिंजी रुबूबियत जो, पंहिंजी वादाने जो मूंखां तव्हां खां हिन काइनात में धरतीअ ते आदम अलैहिस्सलाम खां वठी जेतिरा बि इंसान अचणा आहिनि उन्हनि सभिनी खां हिकिड़ो वाइदो वरितो, अलस्तु बिरब्बिकुम, छा तव्हांजो रब कोन्हे? क़ालू बला, सभिनी हिकिड़ी ज़बान चयो। अरे जेको मुनकर आहे, जेको क़यामत खे नथो मञे, जेको रब खे नथो मञे, जंहिं बि दीन सां, जंहिं बि धर्म सां, जंहिं सां बि ताल्लुक़ अथसि, उन वक़्तु रब जे साम्हूं इनकार न करे सघियो। क़ालू बला, रब चए थो सभिनी हिकिड़ी ज़बान जो हाथ असांजो रब आहे। हिते वरी अल्लाह फरमाए थो त मूं वरी तमाम नबियुनि खां हिकिड़ो वाइदो वरितो, लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा, ओ मुझा नबियो जॾहिं तव्हां वटि किताब हिकमत अची वञे, सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिक़ुन लिमा माअकुम, पोइ तव्हांजे हूंदे मुंहिंजो रसूल अचे, उनजी तस्दीक तव्हांजो किताब कंदो हुजे, लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्न, छा मुंहिंजे नबी जी मदद कंदो, छा तव्हां उनजी ताउन कंदो त ईमान आणींदो। अल्लाह वाइदो किथां पियो वठे? आदम अलैहिस्सलाम खां वठी जेके बि नबी ईसा अलैहिस्सलाम ताईं गुज़री चुका, जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह ताला वाइदो पियो वठे। मिसाक देवा पके वाइदे खे, पके अहद खे, त तव्हांजे हूंदे जेकॾहिं मुंहिंजो पैगंबर अची वञे ऐं तव्हां वटि उन किताब जी तस्दीक हुजे, सभु जेके बि मूं पैगंबर जूं ॻाल्हियूं ॿुधायूं तव्हांखे ॾिसी मञी वञो त बाक़ी आहे। मिसाल ॾींदो तव्हां त अहले किताब कीअं असांजे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुञाणंदा हुआ। हिकु दफ़ो नबी सल्लल्लाहु तक़रीबन 10-12 सालनि जा हुआ। अबू तालिब सदन चाचो कारोबारी लिहाज़ सां मुल्क शाम वग़ैरह ॾांहुं वेंदा हुआ। हाणे तयारी थिए पई, चवण लॻा चाचा आऊं करे पाण को पाएगा तारा उमिरि थी कान्हे, ई सफ़र वॾा बेगाम, छो जो उन ज़माने में ड्यूटियूं ऐं ॻाल्हियूं त कोन हुआ, ये जहाज त कोन आहे माशाअल्लाह 3 महीननि जो सफ़र 3 कलाकनि में थिए, वॾा मसला हूंदा, लेकिन पाण चवंदा आऊं हलंदुसि। खैर हलिया हिकु अहिड़ी जॻह ते रुकिया जिथे कलीसा हुयो, यानी हिन जी इबादत गाह हुई, लाट उते पादरी रहंदो हुयो। उन अल्लाह जे रसूल खे ॾिसी वरितो, उन काफ़िले वारनि खे चई त आऊं तव्हांजी अॼु राति मानी कंदुसि कि मूं वटि खाए थो। ठीकु आहे, काफ़िला हैरान थी विया। कई दफ़ा उते असां भरिसां वेठा आहियूं, कई भरिसां असांजो तव्हां गुज़र थियो आहे, पर हिननि करे दावत करे अॼु कहिड़ी कुझु बि असां दावत पियो करे। बहरहाल सभु दावत ते वञण लॻा। अबू तालिब नबी साहब खे फरमाया त पुट तव्हां हिते वेहो सामान ते, असीं थींदा आहियूं। ठीकु आहे। हुनजो ॾिठो त सभु अची चुका आहिनि, चयो तव्हां सां गॾु नंढड़ो बि हुयो, उनखे त घुरायो, उनखे छो तव्हां दावत घुरायो, घुरायो उनखे। ख़ैर अल्लाह जा रसूल मूंखे होता त अबू तालिब खे तुंहिंजो छा थिए कि मुंहिंजो पुटु आहे, की ॻाल्हि मूंखां सची कर, जेकी ॻाल्हि तोखां पुछां पियो मूंखे जवाबु ॾे, सही ॿुधा तुंहिंजो छा थिए कि मुंहिंजो भाइटो पुटु बराबरि आहे। अल्लाह रसूल फरमायो चाचो पीउ बराबरि आहे। चवणो अबू तालिब मुंहिंजो मशवरो वठि, कहिड़ो? इनखे मके वापसि कर। हिन में उहे निशानियूं ॾिसां पियो जेके असांजे किताब में मौजूद आहिनि, ईअं न थिए जो हिनखे अॻियां हाणे को नुक़सान ॾियो। माना ही अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अञा उमिरि पंहिंजी 12-13 साल आहे, पर हू जेको
आले किताब जो आलिम जरे पैगंबर के ॾिसी सुञाणे वियो त इहो ई आहे जंहिंजो अल्लाह क़ुरान में यारिफूना कमा यारिफून अबनाहुम। अल्लाह फरमाए कि मुझे पैगंबर के ईअं सुञाणंदा जे पंहिंजो औलाद खे माण्हू सुञाणे। तरब चयो त जॾहिं तव्हां वटि मुंहिंजो आख़िरी पैगंबर अची वञे ऐं उन जूं निशानियूं बि तव्हां ॾिसी वठो, तव्हांजी किताब तस्दीक करे त छा वटि ईमान आणींदव। वाखरतुम अला ज़ालिकुम इसरी, ही बोझ वज़न तव्हां ते रखां पियो खणी वेंदो। क़ालू अक़ररना, चो अल्लाह असांखे क़बूल आहे। क़ाल फशहदु व मा कुना शाहिदीन, अल्लाह फरमाए गवाह जो आऊं बि तव्हां सां गॾु गवाह आहियां। नबियुनि खे अल्लाह तबारक व तआला पाबंद कयो त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत माना उन ते तव्हांजी इताअत फर्ज़ आहे। अल्लाह जा बाना तूं त उम्मत ई आहीं, तूं केॾां वेंदे बा तोखे त एनी आओ कहिड़ी बि हालत में कहिड़ी बि सूरत में इताअत जी पैरवी करणी है। सुनन दारमी जी मशहूर रिवायत आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु, उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला वेठा हुआ। उमर रज़ियल्लाहु ताला ने में तोरे जा कुछ वर्क हुआ, कुछ कागज हुआ, मुतारो करण लगा। चवण लगा रसूल मुझे तुम्हें तोरे का है, हम चुप रहा। लेकिन जॾहिं ज्यादा पढ़ण लगा तो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॻाल्हि पसंद कान आई। सने मुंह मुबारक में कावड़ जा आसार आया थे। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला ने ॾिठो चवण लगा उमर तो मथा रोन अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुबारक ॾिसी कोन तो उन वक्त उमर फरमाया अल्लाह जो रसूल जी कावड़ का बना दो घुरा। ए अल्लाह जो रसूल रब ते राज़ी थी चुको है, दीन इस्लाम कबूल करे चुको है, गवाही तो ॾिया त तव्हां अल्लाह जो रसूल के सख्ती मुतालो पे कयो। अल्लाह जो छा फरमायो, उमर जे करे अज तव्हां मूंखे छॾे करे मूसा कलीमुल्लाह जी पैरवी कयो लज़लतुम अन सवाए सबील, सीधे रस्ते खां तव्हां गुमराह थी वेंदो, हटी वेंदो। कंहिंजी पैरवी वकल्लमल्लाह मूसा तकलीमा, ओ दुनिया वारो मूसा सां कीअं ॻाल्हाए वेंदो आहे बरा हिजाब। पर इहो ज़हन में रखिजो त मूं चई मूसा जे विच में हिजाब ई पर्दो हुयो। वो नबी जैसा अल्लाह हम कलामी कई है, उनके किताब तोरे तो ॾिनई। फरमाई उमर जे करे तव्हां मुंहिंजी इताअत जी पैरवी छॾे करे मूसा कलीमुल्लाह जी पैरवी कयो लज़लतुम अन सवाए सबील, तव्हां सिधे रस्ते खां गुमराह थी हटी वेंदो। पर ॿुधजा जे करे अॼु मूसा कलीमुल्लाह ज़िंदा थी अचे ऐं मुंहिंजी नबूत खे ॾिसे लतबानी, मूसा खे मुंहिंजी पैरवी करणी पवंदी। नबियुनि खे कॾहिं पैरवी करणी पवंदी त मूंखे ॿुधा अल्लाह जा बाना तूं केॾां ॿाहिरि वेंदे, तोखे मूंखे कहिड़ी हालत में पैरवी करणी आहे। क़ुरान मजीद में हिकु दफ़ा चवंदा केतिरा दफ़ा तव्हां पढ़ंदो त केतिरी असांखे ताकीद कई वई आहे। ऐं यादि रखो जीअं अल्लाह जी इताअत लाज़िम आहे तीअं दीन शरीयत के अंदर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की इताअत लाज़िम आहे। मैं युति रसूल फ़क़द अता अल्लाह, फरमाए जे रसूल जी इताअत कन अल्लाह जी इताअत कई। दरअसल मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इताअत अल्लाह जी इताअत छो कि वमा यंतिकु अनिल हवा इन व इल्ला वही यूहा। ए दुनिया वारो मुंहिंजो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि का ॻाल्हि दीन जी फरमाए थो पंहिंजे इरादे सां पंहिंजे मन सां न, उहो ई कुझु चवे थो जेको आउं हुनखे पुंॼां थो, पंहिंजे इरादे सां न। अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त मुंहिंजी आदत हुई त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कुझु फरमाईंदा हुआ आउं हुनखे कलम बंदि कंदुसि, लिखंदुसि। कुछ मानू कुरैश मुझे एतराज कयो अल्लाह जा बाना नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसान कैफियत आ के मन कावड़ में विदान के मन खुशी में हुंदा तू हर वक्त से लिखो पे सनी कहानी बदली चले कुछ ॾींहं खां पोइ जॾहिं अल्लाह जे रसूल ॾिठो त अॼुकल्ह अब्दुल्ला लिखे कोन पियो। अब्दुल्ला दे ख़बर लिखी कोन पियो कि साईं हीअं माण्हू ॻाल्हियूं कयूं। बाबरो अब्दुल्ला लिखंदो कर
कसमा उन ज़ात जो जजत में मुझो साव आहे इन ज़बान मां जड़ी हालत में जा हक का सवा में कुछ न निकलो हक का सवा कुछ न निकलो अहिरा अबू हनीफा रहमतुल्लाह पे शागिर्द अबू याकूब के चाहतो थे या अबा याकूब वो अबू याकूब बुध मुझे हर गाल में निकल तो कर असानी सुबह जो फतवा इतनी हुंदी तो शाम जो दी हुंदी जी तानी किताब ना पढ़ो तो माना अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो मुजी गाल के हर वक्त हर दम लिखंदो कर छो जो जॾहिं बि ॻाल्हाईंदुसि उहो हक़ ई सच हूंदो ऐं अल्लाह छा थो फरमाए त मुंहिंजो पैगंबर जेको ॻाल्हाए थो आउं तुंहिंजा एतिरे क़दुरु हम क़ुरान जो मुतालो कयो कई दफ़ा सहाबा सां अहिड़ा मामला थींदा हुआ सुवाल कंदा हुआ लेकिन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोशी इख्तियार कंदा ताजो वही ईंदी त हिन मसले जो हल ही आहे हिकिड़ो दफ़ो खोला रज़ियल्लाहु अन्हु नबी के खिदमत में हाज़िर थी अल्लाह जा रसूल जवानी के मुर्सल खत्म कई मुंहिंजी हाणे पीरी में मूंखे तलाक दी मूंसां ज़िहार की उन दौर में ज़िहार खे तलाक सम्झ में ईंदो हो मूंखे ॿुधायो त हिन उमिरि में आउं कंहिंजे दर ते वञा किथां वञा मूंखे केरु क़बूल कंदो अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा फरमाए थी अले कहिड़ी ॻाल्हि ते माई इसरार वेठी करे आउं पंहिंजे कमकार में लगी पई हुअसि अल्लाह ताला कुरान जो आयत नाज़िल कयो قد سمع الله قول التي تجادلك في زوجها وتشتكي الى الله او मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताकि कला ॿुधो न औरत जो मामलो जेको तव्हां सां तकरार करे रही पंहिंजे रब सां शिकायत करे रही हुई मूं हिन औरत जो मामलो ॿुधी वरितो जेको तव्हां सां हिन मामले में तकरार करे हाणे हिन जो हल आहे पैगंबर ख़ामोश आहिनि ऐं तव्हां फतवाउनि जा किताब था ॾिसो तव्हांखे हैरत थी वेंदी हिननि माण्हुनि जी जुरत ते दीन जे अंदरि केॾी न हथ जुरांद कई केॾी हुननि जुरत कयो मूंखे वधी वञण जी ज़रूरत न आहे पर तव्हां सोचो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सुवाल कयो वियो पाण जवाब जे लाइ इंतज़ार था कनि क़ुरान जूं आयतूं नाज़िल थियूं हे मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन औरत जे मसइलो हल इहा आहे त मां उहा आहे जे ॼणियो आहे कंहिंजे चवण सां का मां कान थी छा मां थींदी जंहिंजे पेट मां ॼावा उहा ई मां आहे या जंहिं पोड़ी गिरी जे बारे सां तूं मुंहिंजी मां हा मां जेतिरी इज़त कर उहा पंहिंजी अलॻि शइ आहे या वरी 2 साल जे अंदरि तूं कंहिं औरत खीर पीआरियो आहे त उहा तुंहिंजी रज़ाई मां आहे खीर पीआर मां आहे उन सां निकाह कोन थो थी सघे उन जी औलाद सां कोन थो थी सघे या अलॻि ॻाल्हि आहे पर उहो हिकिड़ो शरीयत शइ मुक़ररु कई आहे त अल्लाह फरमायो त मां उहा आहे जंहिंजे माना पेट मां माण्हू बदन मां माण्हू पैदा थियो पर हिन माण्हू ॻाल्हि ग़लति कई आहे हाणे हिनखे 3 ॻाल्हियूं 3 जुर्माना त हिकिड़ो भरे पंहिंजी औरत खे वापसि करे त ग़ुलाम आज़ाद करे ग़ुलाम जी ताक़त न आहे मुसलसल 2 महीना रोज़ा रखे मुसलसल ना गुनाह है जे अञा बि ताक़त न आहे त 60 मिस्कीननि खे खाराए अल्लाह कहिड़ो आसान करे थो तव्हां न चंदो करे खाराए छॾींदो अवाज न हूंदा त पाण करे ॾींदा त अल्लाह वापसि न त ॾींदा पैसा जेको माण्हू आयो कि अल्लाह जे रसूल वटि जिसी मुंह खां वॾो खां सर्विस बाह में छा थियो मुंह जेको आहे सो कसम कयो पंहिंजी घरवारी कोन वेंदुसि पर मामलो मूंखां थी वियो आहे पाण फरमायो त ग़ुलाम आज़ाद कर के मुर्सी किथां 2 महीना मुसर रोज़ा रखे रोज़नि जे करे सॼो मामलो थियो पोइ 7 मिस्कीननि ने खारा अची मूं वटि किथां खारा मिला कुछ देर खां पोइ हमरा खणी आयो टोकरो को खजूरनि जो पाण किथां वियो बाहि में चढ़ण वारो किथां जिसियां हाथ में चवाई खण वनी विरहाने के मिस्कीन के जीते अल्लाह जो कसम आहे पूरे इलाके कोट में मुखा वधी को मिस्कीन आहे कोन पाण वनी खन पाण में खा वने घरवार के खा वनी पंहिंजी घरवारी वापस कर बन इहो दी केडी आसानी आहे एतरा जी शादी थियन थी मुझे की उम्र 50 साल में पोड़ी थी बेचारी तो किसी ॻाल्हि कोन्हे तो सुन्नत रसूल के छॾींदो पैगंबर जे रस्ते के छॾींदो यकीन कयो त ज़िल्लत ख्वारी
मुसीबत अज़ाब तहां पंहिंजे लाइ पाण ख़रीद कयो। शरीयत ईज़ी कयो, मामले खे आसान कयो। अल्लाह जा रसूल वेठा हुजनि, क़ुरान आई साईं जेकर तव्हांखे ज़रूरत हुजे त मूंसां निकाह कयो, पाण पियो निहारियो, वरी पंहिंजो घर अखनी हेठि कयो। अल्लाह जे रसूल जो फरमान आहे, जे औरत सां तव्हांजो निकाह करणो आहे हिकिड़ो दफ़ो ॾिसी सघो था। उन दौर में मोबाइल कोन हूंदा, इहो टच वग़ैरह कोन आहे, माशाअल्लाह। पोइ चवंदा आहिनि न पाण कंहिंखे ॾिसंदा आहियूं कि चङी ॻाल्हि में छा चवंदा जो पंज ई कंहिं में ऐं चवंदो त मां चवंदा आहिनि पूरो देगी में कर वेठो, हींअर पंजनि जी का जॻह ई कान्हे। हिकिड़ो दफ़ो ॾिसी सघी जेके साहबी का पाण जो ॿिए ख़बर शादी कई त किसी इंगेजमेंट थी वई आहे, मनो जेके पाण सिंधी में चऊं ॻाल्हियूं पकियूं थी वियूं आहिनि, भाई ॾिठो बतई ॾिठो हिकिड़ो दफ़ो ॾिस। ईअं न रंग जी कारी हुजे, खाणी हुजे, अंधी हुजे, मंडी हुजे, सुभाणे जी मूंखे अहिड़ी ॾिनी अथनि थींदो आहे न। औरत बि तोखे ॾिसे त मुहाणो तोखे मिले कहिड़ो त मुंहिंजी ज़िंदगी जे लाइ मामिलो आहे। जे पाण सिंध में जाइ ई कान्हे, अॻे पेट लिखी ॾींदा आहियूं, कहिड़ो ज़ुल्म आहे ख़ुदा जा ॿार। पोइ तरीक़ो अबा तोखे न्याणी या भेण ॾियां पियो, पर जेकी थींदी न पेट मां उहो वरी मुंहिंजे ख़ानदान में ॾींदो लिखत थी बाक़ाइदे, त पोइ झगड़ा हलंदा असां। ख़ैर पाण खे ॾिस, इहो असांखे ज़रूरत वठि आवाज़ में लिखे थी फलाणो छो आयो मने अथसि छो आयो चई अल्लाह जा रसूल मोकिलिया साला आऊं तोखे हिकिड़ो दफ़ो ॾिस ॻाल्हि ॿुध, तोखे आऊं कसम थी ॾियां जेकॾहिं तोखे अल्लाह जो रसूल मोकिलियो आहे त पोइ मूंखे इनकार कोन्हे पंहिंजो पाण ॾेखारण जे लाइ, पर जेकॾहिं बहानो करे आई त पोइ मूंखे ॾिसण जी कोशिशि न कजां। आहे पाण पर्दे जो इंतज़ाम आहे एतिरो कोमल। औरत कसम थी ॾे जेकर पैगंबर तोखे चयो आहे मुंहिंजे अखियुनि ते छो जो ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म खे त तारे कान थी सघां। जे जुलैबी रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी रसूल आहे नंढो कद जो रंग जो थोरो कारो जेखां रिश्तो घुरे न बाबा सां मुश्किल कई कहिड़ी अल्लाह जे रसूल खे ॾिसी भला तव्हां ई भला किथे मूंखे कंहिंखे मिंत मुंहिंजा मूंखे चओ कंहिंखे मूंखे ॾियनि। पाण फरमायो फलाणे अंसारी वटि वञी हुनजी घरवारी हुनजी छोकिरी वेठी आहे, हुन चयो तोखे निकाह में घर खे पहुतो हमरा ने तो आवाज़ न बेखबर जी ख़बर ई आहे त अल्लाह जो रसूल मूंखे मोकिलियो आहे तव्हांजे त तव्हांजी न्याणी जेकी आहे उहा जेकी वेठल आहे हुन सां मुंहिंजो निकाह करायो। जी भला घरा पुछी था घर ॾे वियो साहब घर जो केरु आहे जलेबी बा रज़ी अल्लाह ताला छो आयो चई अल्लाह जो रसूल मोकिलियो आहे त असां पंहिंजी न्याणी खे निकाह में ॾियूं। घरवारी जो असां खां वॾा वॾा रिश्ता आया असां कोन जलेबी बि कीअं ॾींदासीं पाण कोन कंदासीं। हाणे जंहिं न्याणी जो रिश्तो थियणो हुयो हुनखे ख़बर हुई ॿुधे पई ॻाल्हियूं ही उहो माण्हू आहे जंहिंखे मदीने में को हरफवार पंहिंजो न्याणो पंहिंजे लाइ तयारु कोन्हे, पर हिनखे मुंहिंजे लाइ मुंहिंजे पैगंबर मोकिलियो आहे त मोहबत दावत तुंहिंजी त वॾी आहे न ॾाढी चले ॾेखारे 70 साल जो तुराड़ा मरण जी कंधी ते हिकिड़ो पेर कब्र में थी ॿियो ॿाहिरि अथई तॾहिं बि 80 साल वारो झूनो तां ॾिसंदो त हजामत ॾाढी पियो ठाराए छिके छिके खलड़ दिमाग़ जी रही हुजे दावा तुंहिंजी वॾी आहे मूंखे अल्लाह जे रसूल सां मोहबत आहे केतिरी आहे तुंहिंजे मुहाणे मां ख़बर पए थी तोखे केतिरी मोहबत आहे हिनखे मुहाणे जो मुशरिक चवंदा आहिनि नाला न थिजो पी वञे पियो बाबा केॾा सॼो मामलो ॿुधाईं ॻाल्हि इहा आहे त
तवा इहो न ॾिसो त आयो केरु आहे, ॾिस त मोकिलियो केरु, कासिद खे न ॾिस, इहो ॾिस त कासिद खे मोकिलियो केरु आहे। बाबा तव्हां क़ुरान कोन पढ़ियो आहे छा? वमा कान लिलमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरा, के मोमिन मर्द औरत के लायक ना है अल्लाह जो रसूल के मामले जो फैसलो करे छड़े के त मुखे बिन में प्यार छो न ॾिनो वियो, मुखे बिन में छो न विहारियो वियो, मुखां बि छो न पुछो वियो। जॾहिं मुंहिंजो मामलो मुंहिंजे पैगंबर क्लियर करे छॾियो आहे, मुंहिंजे लाइ न कासिद मोकिले छॾियो आहे, मुंहिंजो निज़ाम निकाह करे छॾ, मूंखे यकीन आहे त मुंहिंजे पैगंबर मुंहिंजे लाइ बहितर कयो हूंदो। जॾहिं निकाह थो थिए मदीने जूं औरतूं हिन ते रीस करण लॻियूं, एतिरो अल्लाह हुनखे मालदार कयो, एतिरो नालो थियो जो माण्हू हैरत में पइजी विया। औरतूं चवनि वाह भई वाह शादी जी देरी हुजे, ऐं चवां त इहो आहे मुहम्मद रसूलुल्लाह सां इताअत जो नतीजो, ऐं इहो आहे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म खे मञणु, इहो आहे पंहिंजे अरमाननि खे पोइते करणु। इनखे चइबो आहे मोहब्बत रसूल, इनखे चइबो आहे इताअत रसूल, इनखे चइबो आहे पैरवी रसूल। फातिमा बिन्त कैस जी थी रज़ियल्लाहु अन्हा तलाक मुर्सदिनी इद्दत में वेठी आहे। अल्लाह रसूल फरमाता है तो रिश्ता माण्हू खणी था पर पहिरीं मूंखां सलाह करे पोइ हा कजां, कि हा न कजां, ठीकु आहे। ख़ैर उनजी इद्दत पूरी थी, आई चवण लॻी थी फलाणे माण्हू मूंखे जेको आहे निकाह जो पैगाम ॾिनो आहे, अब्दुर्रहमान ॾिनो आहे, अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु ॾिनो आहे, ऐं उसामा रज़ियल्लाहु अन्हु ॾिनो आहे। पाण फरमा अब्दुर्रहमान जी त हालत क्या है त कंध तां लठ त लहे थी करणो थी, माना ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकु त तोखे घर तड़ कोन्हे उहो सदाईं सफ़र में, अॻो पंहिंजा लठ त कोन्हे हिते माना सदाईं सफ़र में, या ॿी ॻाल्हि इहा त औरतुनि ते ॾाढी सख़्ती थो करे, हिनखे सख़्तियूं जी अमीर मां वेठी आहे त जा सालू जवाब भींगे की का शई दड़ी काने त का न कजा बाद में घणी हुकूमत कयो, पर अल्लाह तुझा फरमायो तू मुंहिंजी सलाह तो सामा सां बीबी साहब आहे त मूंखे हैरत थी जे कुरैश जा जेके वॾा माण्हू उन खां पैगंबर मूंखे भला पियो फरमाए, ऐं हिकिड़ो गुलाम जो पुटु आहे उसामा रज़ियल्लाहु ताला उन सां मूंखे पैगंबर हुकुम ॾिने। बहरहाल अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि खे मञियो, पर उन खां पोइ एतिरो मुंहिंजे घर में बरकत थी जो औरतूं वरी सघनि लॻियूं त वाकई शादी आहे। जिन अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि खे क़बूल कयो, पैरवी कई, यकीन कयो त कामयाबियूं आहिनि माण्हू। पाण उन औरत जे निहारे पंहिंजो नज़रूं झुकाए छॾियूं। थोरी देरि गुज़री हिकिड़ो शख़्स पुछियो, अर्ज़ु कयो साईं त भला तव्हांखे ज़रूरत आहे त मूंसां जो निकाह करायो। अगरि का शइ खणी आहे औरत खे निकाह जे लाइ ॿाहिरि ॾियणो पवंदो आहे। मोदी साहब पहिरीं दफ़ा आक्रमण छा थो ॾिनो, ॿियो घर वापसि आयो कि साईं घर में निकाह शइ कान्हे। परसों ॻाल्हि भला छलो खणी हलो, सोन जो लो जो कुझु हलो त काशे त आम थो निकाह करायां। हिसाब में वरी घर में वापसि आयो किसी छलो थोड़ी देर खां पोइ की भला जेकी धोती आहे गोल मूंखे पातल आहे, जे तव्हां हुकुम कयो त ॿ टुकड़ा कया अधु ॾिया औरत खे मार में अधु खां पाण फरमायो कि ॿिनि टुकड़नि खां पोइ तो जे कम ॾींदो हुन जे कम जी फ़ाइदो कयो, न तूं वधी सघे न उहो वधी सघे। वठो आख़िर दिन शायद निकाह न थींदो, उथी वञण लॻो त अलाह छो वरी हिनखे सॼो और थिया ॾे ख़बर ज़बानी क़ुरान घणो यादि थिए किसी ही सूरत मूंखे यादि पाण फरमायो तोखे निकाह में ॾिनी सोनी औरत खे यादि कराए छॾाए आहे सादगी अहिड़ी। पहिरीं छोकिरी वारे जुदा ॾियो ख़बर था ॾींदो, अरे ॿी छोकिरी ॼण तोखे वरी ॿियो त ॾींदो छा? अलाह जी मना तॾहिं त मसाइल तव्हांजे लाइ पैदा केतिरा मसाइल। इन जी वजह सिर्फ़ इहा आहे दीन खां दूरी जो नतीजो आहे, दुनियादारी जे चकर में पियासूं, नतीजो छा आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। अख़बारूं मीडिया रोज़ तव्हांजे साम्हूं भरियल आहे। अलाह पनाह में करे जेके सच्चियूं तव्हां कयूं आहिनि
यो पैगंबर कोन पुछो छोकरी का तुझा माइट कितम तो छाता जन यो छोकरी का पुछो तो छा है एतरी सादी से थी तो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो इन गाल जो कंदा हुआ जरे को सहाबा पुछंदा हुआ तो जवाब खामोश रहंदा इंतजार कंदा हुआ अल्लाह की तरफा को ऐसी क्यों था अल्लाह जबानो तो शरीयत ई दीन शरीयत नालो एक अल्लाह के कुरान जो तब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जो इन खान सवा जेकर आहे त दिखायो मैं अल्लाह तैयार हूं या अय्युहल्लज़ीना आमनू अतिउल्लाह व अतिउर रसूलहु उलिल अम्र मिनकुम फइन तनाज़अतुम फी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि व रसूल इन कुंतुम तु'मिनूना बिल्लाहि वल यौमिल आखिर ज़ालिका खैरुन व अहसनु तावीला ए ईमान वारो इताअत अल्लाह जी ईमान वारो इताअत अल्लाह जी रसूल जी व उलिल अम्र मिनकुम जे के तमा जा हाकिमन की इताअत कयो इन नुक्ते ते मो वासिक करायो तां के समझाया जेके असां के नगार जिला तानू है उम्मीदवार भई तमा हदीस ला जो तो सिर्फ अल्लाह जी इताअत है ऐ अल्लाह के रसूल जी है कि अल्लाह चाहतो जे उलिल अम्र की भी इताअत आन उलिल अम्र केरा अजी खान 1400 साल वारो संजूल अम्र कोने अजी खान 15 साल वारो उलिल अम्र कोने उलिल अम्र मा मुराद वो जो तहां जे मथा हुक्मरानी करे तो तहां जो हाकिम है तहां जो अमीर है तहां जो खलीफो है तहां जे हुकूमत करे तो यो उलिल अम्र है छा उलिल अम्र जी हर गाल के कबूल कयो भी तो जो तने जो तहां घर बुधाया याद रखजो अल्लाह जो हुक्म गैर मशरूता शरीयता दलीला नस्सा दलील का दलील कौन पुछबो दलील बताते खुद दलील होंदो याद रखो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान दलीला नस्सा है पैगंबर जे हुक्म जे होंदे अल्लाह जे हुक्म जे होंदे ते मानू जी गाल कबूल न कई वेंदी न के शरीयत में किथे बना है उलिल अम्र की इताअत किए वाजिब है जे अल्लाह रसूल फरमाया जे अमीर की इताअत की न मुंजी कई जे अमीर की नाफरमानी की न मुंजी नाफरमानी कई सही बुखारी में वाक़या मौजूद है ॾिसण वारा ॾिसी सघनि था मुंहिंजे वञण खां पोइ साईं मौजूद आहे बुखारी में मौजूद आहे कुछ सहाबा के पाण के मर्द ते मोकिलियो हिकिड़े के तव्हां अमीर मोकिलियो भाई तव्हां जो अमीर आहे ठीकु आहे हलिया गसते न जाने कहिड़ी ॻाल्हि जे करे अमीर साहब नाराज़ थी पियो जब गाठियूं गल कयो गठियूं जिनके बाह लगायो बाह लगी सभिनी खां पहिरीं इकरार तो कराए छा मूंखे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां जे मथां अमीर मुक़रर कयो आहे तो बिल्कुलु कयो उन इमारत जे तहत तव्हां के हुकुम थो ॾियां त बाह में सभु ॻड़ी पओ कुछ मानू तकड़ा जो बाण अमीर जो हुकुम अल्लाह के रसूल जो फरमान भी हुआ अमीर की इताअत करनी है हाने असा के बाह में तो ठीक है कुछ मानू जो बाहर के बाह में कोन दस बाह में कोन दस खैर मामलो तदो थी हो वापसी जदे थी अल्लाह के रसूल वट पहुता जो सी खबर खैर है जो असा जो अमीर ता जो मुकर्रर कयो के ॻाल्हि ते नाराज़ थी पियो हिन गाठों गॾु कराए बाह माराई ऐं असांखे हुकुम ॾींदड़ बाह में तव्हां घड़ी पओ छो जो तव्हां अमीर आहियो असां मां कुझु माण्हू बाह में वञण जे लाइ तयार थी विया हुआ पाण फरमाए जेकर हिन अमीर जे हुकुम ते बाह में वञनि हा त क़यामत ताईं सुकंदा रहंदा हाणे गिरामी का जी मां बोल कुरान तो थे फइन तनाज़अतुम फी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि व रसूल मुसलमानों जेकर तव्हां जो कंहिं मामले में तनाज़ो थी पए
कंहिं मामले में तव्हांजो झगड़ो थी पए, कंहिं मामले में तव्हांजो उलझाव थी पए, तव्हां कीअं सुलझाईंदो, कीअं हिन खे तव्हां हल कंदो। वरुदो इलल्लाह व रसूल, मालिक ते विचा उल अमर खे कढी छॾियो, जी ॻाल्हि खे मोटायो अल्लाह जे रसूल ॾे। ॻाल्हि क्लियर आहे, क़ुरान क्लियर आहे। हिते उल अमर जी ॻाल्हि ख़तम थी वई, हाणे जी मोटायो ॻाल्हि अल्लाह जे रसूल ॾे। कई मामला जेके मसलन अॼु केतिरा मामला था इख़्तिलाफ़ उन्हनि हिकिड़ो माण्हू पंहिंजी ज़ाल खे थो चए थो कि तलाक आहे, तलाक आहे, तलाक आहे। हाणे कुझु मोरी चवंदा बाबा यार तलाक थी वई, पर थी हाणे छा करे, चई हलालो थींदो। हलालो छा आहे? हिकिड़ी राति लाइ, ॿिनि राति लाइ, या हिकु ॾींहं लाइ, ॿिनि ॾींहंनि लाइ कंहिंसां औरत निकाह कंदी ऐं पोइ वरी तलाक ॾींदो, पोइ वरी पहिरें मुड़ुस ॾींदी। जामे तिरमिज़ी रिवायत मौजूद आहे त हलाले करण वारे खे जंहिंजे लाइ थिए पियो ॿिन्ही अल्लाह जी लानत आहे। बाज़े निकिला लिखंदा न किताब मौजूद आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो त इन जो हल छा आहे? छा वाकई हिन ते हराम थी वई आहे? ॿियो को हल आहे? सही मुस्लिम जी किताब किताब तलाक, तलाक जो मामलो तव्हांखे तलाक में मिलंदो। किताब निकाह, निकाह जो मामलो तव्हांखे निकाह मिलंदो। किताब सलात तव्हांखे सलात मिलंदो। किताब नज़ाई तव्हांखे जेको आहे कुर्बानी वारे मिलंदो। जेको जहिड़ो मसलो आहे किताब बुयो वापार वारो मामलो वापार में मिलंदो। त इहे सभु जो दीन मुकमल आहे। जेकॾहिं का ॻाल्हि मूंखे तव्हांखे मालूम न आहे त मुंहिंजे तव्हांजे इल्म जी कमी आहे। दीन मुकमल आहे। सही मुस्लिम में इब्न अब्बास, अब्दुल्लाह इब्न अब्बास, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सोकर अब्बास जा पुत्र, उनखां हिकिड़ो शख़्स थो चवे त दे ख़बर साईं, छा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर मुबारक में 3 तलाक़नि खे असां हिकु शुमार न कंदा हुआसीं? बिल्कुलु। छा अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जे दौर में 3 खे असां हिकु शुमार न कंदा हुआसीं? बिल्कुलु। छा उमर रज़ी अल्लाह ताला जे शुरू वारे दौर में 2 सालनि में या 3 साल जे दौर में छा असां 3 खे हिकु शुमार न कंदा हुआसीं? हा बिल्कुलु कंदा हुआसीं। हाणे मूंखे ॿुधायो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में 3 तलाक़नि खे हिकिड़ो शुमार कयो वेंदो। तो तलाक थी, असां इनकार कोन था कयूं, या तलाक वाक़ई थी वई, पर इहा रजाई आहे। अल्लाह जेको तलाक वारी औरत 3 हैदनि पे पाण खे रोके रखंदी। 3 हैदनि ताईं मर्द खे अल्लाह इख्तियार ॾिनो आहे त कंहिं वक़्त में पंहिंजी घरवारी खे वापसि करे सघे थो। हुनखे हक़ अल्लाह जो रसूल ॾिनो। पर जेकॾहिं को शख़्स पंहिंजी घरवारी खे चए थो तोखे 3 दफ़ा तलाक आहे, तलाक आहे, तलाक आहे, ॾिनी तलाक, उहा तलाक थी वई ऐं 3 महीननि ताईं रुजू न कयो, वक़्तु गुज़री वियो। हां पढ़ो क़ुरान। अल्लाह जेको जेकॾहिं मर्द पहिरियों वधीक हक़दार आहे पंहिंजी औरत खे वापसि करण जे लाइ, असां निकाह तजदीद कंदासूं, हिन जो नओं निकाह पढ़ाईंदासूं, साॻियो बग़ैर हलाले जे थींदो ऐं निकाह थींदो। फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फ़रुद्दूहु इलल्लाह व रसूल, जेकॾहिं तव्हांजो कंहिं मामले में तनाज़ो थी पए, झगड़ो थी पए, अल्लाह जे रसूल ॾे मोटायो। ज़ालिक ख़ैरु व अहसनु तअवीला, जी अंजाम जे लिहाज़ सां, भलाई जे लिहाज़ सां इन खां वधीक ॿी का बहितर ॻाल्हि कान थींदी। ॿियो असांजो चवणु आहे त हर उहो अमल, चाहे नंढो हुजे चाहे वॾो हुजे, जेसीं ताईं हुन ते क़ुरान ऐं सुन्नत न आहे, साबित न आहे, उन अमल जे वेझो न वञो, भले केतिरो भलो छो न हुजे। मिसाल ॾींदुसि करूं। सही बुखारी जी मशहूर रिवायत आहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर 3 सहाबी था। पाण सां घर में कोन हुआ, अज़वाज मुतहरात मोमिन जूं मायूं घर में मौजूद हुयूं। चवण लॻा मां नफ़ली इबादत जे बारे में असांखे कुझु ॿुधायो। फ़क़ीर असांखे ख़बर आहे, पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नफ़ली इबादत जे बारे में कुझु ॿुधण था चाहियूं।
घर वारनि ॿुधायो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जो आराम फरमाइनि था ऐं नमाज़ पढ़नि था तहज्जुद। घर वारनि ॿुधायो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान खां सवाइ नफ़ली रोज़ा जॾहिं रखण ते ईंदा आहिनि असीं सम्झंदासीं त हाणे पाण छॾींदा कोन, वरी जे छॾण ते ईंदा त थी सघा रखंदा कोन। मक़सद इहो आहे त कॾहिं रखनि था कॾहिं कोन था रखनि। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शादियूं कयूं आहिनि उन्हनि जूं ज़रूरतूं पूरी था कनि। अल्फाज़ कानहुम तक़ालुहा ॼण त हुननि इन ॻाल्हि खे घटि सम्झो। कहिड़े हवाले सां जो अल्लाह जो रसूल जो शान त आला आहे, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त पंहिंजे मक़ाम वारा असांखे इन खां वधीक करिणो आहे। हाणे अल्लाह जो रसूल जे घर वारा ॿुधनि पिया, हाणे टई माण्हू पाण में मुआहिदो पिया कनि, दिलि ते ॻाल्हि रखी ईमानदारी सां तव्हां पाण सोचिजो त मुआहिदो छाते पियो त पैगंबरनि खे छा थो फरमाए। मुआहिदो छा थो चए दोस्तो ॻाल्हि ॿुधो जी। अॼु खां पोइ वाइदो आहे त सॼी राति इबादत कबी, सुम्हंदो कोन। छा कबो? ततजाफा जुनूबुहुम अनिल मदाजिद यदऊन रब्बहुम खौफन व तमअ व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून। जी मुजाबाना रातुनि जो मुंहिंजो पासा तो बिस्तरनि खां अलॻि हूंदियूं आहिनि। यदऊन रब्बहुम खौफन व तमअ पुकारींदा आहिनि पंहिंजे मौला खे ख़ौफ़ ऐं उमीद सां। पंहिंजी जवाननि वारियूं ॻाल्हियूं, पंहिंजी पीढ़ी वारियूं ॻाल्हियूं, पंहिंजी ज़िंदगीअ जूं ॻाल्हियूं यादि कंदे पंहिंजे अखियुनि मां लुढ़क वहाईंदे पंहिंजे रब जे साम्हूं बीठा आहिनि। कॾहिं क़ुरान जी तिलावत थी थिए त कंहिं महिल अल्लाह जो ज़िक्र अस्कार पिया कनि। व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून जी जेको रिज़्क़ ॾिनो अथमि मां उन में बि मुंहिंजी राह में ख़र्च था कनि। एॾी फ़ज़ीलत आहे हिन निमाज़ जी जेके असां तहज्जुद नमाज़ चवंदा आहियूं। तहज्जुद साईं इहो मौज़ू निमाज़ माफ़ कयो, पढ़ी असां हिते फ़र्ज़ कोन थी तूं जो तहज्जुद पढ़, ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो कमु आहे। जेकॾहिं कंहिंखे ॾिसणो आहे त वाक़ई माण्हू में कुझु ईमान जी रमक आहे त पोइ फजर में तव्हांखे मिलंदो इंशाअल्लाह। अल्लाह अल्लाह तो के चवंदा आहिनि ये 10-15 जो जॻह हज ना करे पोइ तो ई कोने लक़ब घर ते लिखिजी वियो हाजी अब्दुल कयूम। सिंधी माण्हू पाण जेसि ताईं खंदो न खंदो त पाण खे मज़ो कोन्हे ईंदो। इहो उसूल आहे, नाराज़ न थिजो। माना केतिरो माण्हू पैसे वारो हुजा पर दुकान ते खंदो ज़रूरु हूंदो पंहिंजो। अचां त लिखियो पियो आहे मुंहिंजे नाले खे हाजी अब्दुल कयूम। मुझे अब तो कहीं गलती थी किसी के नहीं मुझे लिख निमाज़ अब्दुल कयूम छा मुझे हज ते हिकिड़ो दफ़ो कयो तो मैं हां तो लिखे निमाज़ असां पढ़ी पढ़ी पोड़ा दिया तो वो लिखने निमाज़ी छोड़ो तो लिखी किसी हम मांगी डाय तो जाए वो तो के मिथ गई हाजी चवण ये हज करे दान अल्लाह खैर करे। घणा तो सरकारी पैसनि ते हज कयो अचनि मरीज अचनि था त ॾिसो तो सी मुंहिंजो घर एयरपोर्ट जे वेझो आहे तव्हां यकीन कयो त ज़हनूं सभई गाॾियूं बाबा गुनाह पंहिंजा द्वारे आयो असां मिसकिन ॾोह कहिड़ो कजो रोड रस्ता जाम करे छॾिया अथव। हज करण जो मक़सदु छा आहे? पर फरमाए गुनाह मां ईअं तो पाक साफ़ थिए ॼणु खे अॼु मां ॼणियो आहे पर शर्त आहे त हलाल हुजे मनासिक हज मबरूर जो हुजे जो माना पंहिंजो पैसो हुजे हलाल जो हुजे हराम जो न हुजे ऐं हज जा अरकान न पूरा कया हुजनि मनासिक पूरा कया हुजनि। आज साहब फजर बना पढ़ो किसी फजर किसी हो वञे मुंहिंजे नाम ते ॿिया हज करे अञा बि साईं पियो हींअर त बदनसीब उहे माण्हू अचनि वटि हुयो तॾहिं बि कोन विया हे त मरी विया इन आसिरे ते वरी पाण वटि हज करे त मुंहिंजे ॿ ॼणा घटि में घटि हुजनि जो कोई हिन पासे ते करे ॿियो हिन पासे ते करे माना जवानी में हज कोन कबो बाबा
हज कबा 70 साल का सब दुनिया जा कम करे हां वरी मना तौबा कंदासूं तू 70 साल जेरो हुंदे हींअर 2019 खां मूंखे ॿुधायो हाणे को ॿुधो त 2.5 लख में उमिरि जो मामलो खुलियो आहे मूंखे ॿुधायो त जिन खे अलाह तौफ़ीक़ ॾिनी हुई हिन आख़िरत ते वेठो हुयो ऐं हज न कई इएं मरी वियो त कहिड़े अरमान सां मरी वियो त ही शख़्स सहाबी छा थो चए तव्हां सभु गवाह थिजो अॼु राति खां पोइ पाण खे उथणो माना सुम्हणो ई कोन्हे बसि अलाह जी इबादत करणी आहे ॿियो तो चवे तव्हां हिन ॻाल्हि ते गवाह थिजो त अॼु खां पोइ रोज़ो छॾणो ई कोन्हे हमेशह रोज़े सां रहूं ॿी रिवायत अचे थी अबू दाऊद जे अंदरि आहे निसाई में आहे मुस्लिम अहमद में बि आहे हिकिड़ो शख़्स अल्लाह जे रसूल ॾांहुं हाज़िर थो थिए पर निहारे फरमायो तो मुलाक़ात थियल आहे चयो साईं तव्हांखे यादि हूंदो गुज़िरियल साल तव्हां सां मिली वियोसि तो अल्लाह के रसूल ने फरमाया तो गुज़रियल साल तुम सेहत माशाअल्लाह ॾाढी सुठी हुई हींअर कुछ कमज़ोर तो नज़र अची छा पे हुई जी छो से कुछ कोन्हे हो जॾहिं खां वियो या अॼु ताईं साईं मूं हिकिड़ो बि रोज़ो न आहे छॾियो एयर कंडीशन हींअर आया ये बिजली जा मामला हींअर थिया पथरीली ज़मीन जी गर्मी तव्हां ॾिठी आहे रुगो ते मके में तव्हां 2 मिंट ॿाहिरि तव्हां जेके उमिरि हज ते विया आहियो त जेसीं ताईं माना त माण्हू 5 मिंट बि कोन थो हली सघे गर्मियुनि में अहिड़ी सभु माण्हू फौरन या मस्जिद में या दुकान में या घर में माना एसियूं लॻियल आहिनि उन ज़माने में हुयूं छा एसियूं कहिड़ी महिनत आहे धणी जी पाण छा फरमायो मुंहिंजा साहब ई जलायो सो तो एक रोज़ सवाब कोन्हे यो दीन ये भाई दावा है ये कहिड़ी संगति आहे असांजी इहा ई दावा आहे त को बि चङो अमल करण खां पहिरीं तूं ॾिस त सही ही जेको अमल कयां पियो भेटा पहिरीं क़ुर सां नथो मिले पैगंबर जे फरमान सां भेटा नथो मिले त परे थी वञे छॾे पंहिंजे मन सां दीन में को बि कमु न कंदे इन जो नालो बिदअत आहे जैसे बिदअत करे मुंहिंजो सिंग हूंदा त वॾा पोइ जॾहिं निकिरंदी आहे पोइ ॾिसण मां ओ या बिदअत बिदअत वॾो मसलो बिदअत माना हर उहा नई शइ हर ॻाल्हि कई वञे ऐं तसवुर हुजे त इन जो मूंखे अजर ऐं सवाब मिलंदो मसलन अल्लाह क़ुर जो وأنفقوا مما رزقناكم من قبل أن يأتي أحدكم الموت فيقول رب لولا أخرتني إلى أجل قريب فأصدق وأكن من الصالحين जी खर्च कर मुंहिंजी राह में इन खां पहिरीं त तुंहिंजे मरण जो वक़्तु अचे असां जो असीं त मरण खां पोइ ख़र्च कंदा आहियूं रब चए थो मरण खां पहिरीं ख़र्च कर पाण जाऊंगा या मोह पूरे देख तेरी पूछना अरे पर मरण तुझे हो किसी बाकी कला के में मरण तुझे तो मरे आंतर ऐसा आगे तैयारी कर अजीब मामला समझ में आता नहीं खालिक के कायनात होते पर सूरत मुनाफिकून मुझी राह में मरण का पहली खर्च कर ये कुरान मौजूद है इनमें अल्लाह ताला मरण वाले का पो उनजा पूरा हिस्सा लिखान त पी के द्रोड़ जो पुट के द्रोड़ जो धी के द्रोड़ जो साल के द्रोड़ जो भा के द्रोड़ जो फिरान के द्रोड़ जो कला ना प्योलाद जे जो न मां न पी न औलाद न साल मरी पैदा फोटन के एतरो फिरान के एतरो औरत के एतरो आऊं ता तुम के दिखायो कुरान में अल्लाह जो जे बाबा हेतरो सुन जी खैरात ला दिखायो अरबपति मोआ है दिखायो तो 50,000 जो खर्च गया एकड़ो आनू के जाए को पैसो दिखायो अल्लाह जो खर्च कयो न अल्लाह जो फरमायो आदम जो औलाद तो जे जावे तिमी दी रिवायत है मुजो माल अरे के बुधायो तुझे माल केड़ो खाई हजम की नवा कपड़ा पाए पुराना की
पंहिंजे हथनि सां तो जेको मोकिलियो तुंहिंजो माल आहे तुंहिंजे मरण खां पोइ तुंहिंजे वास्ते ये वास्तो हो जे हा मुझे रब जरूर चवे हा ये कोई हिकिड़ो वास्तो ॾिनई त पहिरीं जो कर्ज़ ॾिजो ईअं न सभु पाण में विराए था जेका मरण वारो ॼाणे कर्ज़ ॼाणे असां हिकिड़ो वास्तो कर्ज़ पहिरीं ॾियोसि हा हुनजे वसियत कई आहे त वसियत करे शरई आहे त हुन ते अमल कयो वसियत ईअं न आहे कि अल्लाह तो फरमायो त ईअं न कर जो पोयां अहिड़ियूं वसियतूं करे वञ जो पंहिंजे औलाद खे दरबदर कर ऐं ॿियनि खे ख़ुशि करे वञ पाण अहिड़ी वसियतूं वरी कलदम कयूं आहिनि हिकिड़ो साहबी फोन थियण लॻो चवण लॻो त मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजा 6 गुलाम घणा 6 इहे 6 न चवा था गुलाम ख़ुशि थी पिया असांखे मरण वारे वसियत कई आहे अलाह जे रसूल खे इत्तला मिली त साईं मरण वारी जी का मिल्कियत कान हुई इहे 6 गुलाम हिन ऐलान कयो आहे त मरण खां पोइ सभु अलाह पाण खां 6 खे घुरायो आया की बात असांजी वसियत खे कलदम कर नथा मञी वसियत पोइ साईं कि उनखे टियों छो पोयो मंथर हाणे तव्हां 6 मां 2 आज़ाद थींदा असां विझंदासीं बुखा कुरंदासीं जंहिंजो नालो निकितो कुरंदासीं उहो आज़ाद आहे बाक़ी 4 वापसि वञी पंहिंजनि मालिकनि जी ख़िदमत कयो नाला निकिता दिलि जा उनखे पाण तव्हां हलो बाक़ी चइजो पाण तव्हां वञी पंहिंजे साॻे मालिकनि जी ख़िदमत कयो शरीर तव्हांखे ईअं कान उन करे फरमाए त पंहिंजी राह मुंहिंजी राह में मरण खां पहिरीं किसी नथा कि माण्हू करना ॾींदा माण्हू खे खारा तुंहिंजो सवाब में थो करे वो सवाब ई ॻाल्हि थो त साहबी छा थो चवे ॿियो थो चवे त ज़िंदगी रोज़ा रखंदुसि रोज़ा रखणो आहे बसि मोड़ जा मोह था रमज़ान पे चढ़े रमज़ान पे जो आफत में थींदा पकोड़ा तोखे मिलंदा समोसा तोखे मिलंदा ईअं पखा लगाए करे तो होटल में मानी मिलंदी तो थोड़े आउट माण्हू किथां शक्ति वारो जो मरी ॿुधाए रमज़ान पियो अचे हिसाब छा थो चए हिकिड़ो रोज़ो कोड़े तोखे हिकिड़े महीने जे लाइ 104 तक चढ़ी वियो महीनो के तोखे परेशानी लाइ थी यार रमज़ान पियो अचे माना ख़ुशी वारी ॻाल्हि न इन बरकत वारे महीने में फुतिहत अब्वाब समा फुतिहत अब्वाब जन्नत आसमान जा दरवाजा खुली वेंदा रब जो रहमत नाज़िल थींदियूं जन्नत जा दरवाजा बंद गुलिकत अब्वाब नीरान जहन्नम जा दरवाजा बंद ऐं अल्लाह शैताननि खे सख़्त जिन्ननि खे ॿधी छॾींदो आहे त मुंहिंजनि ॿारनि खे किथे गाफ़िल न कनि इन निभागनि खे ॿधी छॾियो वॾा वॾा नंढा भुले न पर जेके वॾा वॾा उनखे ॿधी छॾियो पतो वियो आहे रमज़ान जी आमद जे करे त मुंहिंजा ॿारनि मां फ़ाइदो वठो पर हिते वरी ॿुधनि था पिया तूं रमज़ान पियो अचे साहब छा थो चए रोज़ो छॾिबो कोन ठीकु आहे टियों तो चवे त तव्हांजी ॻाल्हि ते गवाह थियो त पाण शादी कोन कंदासीं हिते सूफ़ियुनि जो न था छा थो चए शादी कोन माना अलाह कोन शादी कबी त मसला न हिकु खां ॿ घंटे मामिलो वधंदो वेंदो दुनिया अख़्तियार करणी पवंदी दीनदारी खां माण्हू पोइ थी वेंदो उन करे शादी कबी कान ख़ैर इहे ॻाल्हियूं करे पंहिंजे पंहिंजे घर हलिया विया नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुराया घबराहट ॿुधायो साईं तव्हांजी गैर मौजूदगी में तव्हांजा 2 सहाबी आया ही ॻाल्हियूं जे करे पिया अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुराया उन्हनि खे जो ख़बर जी साईं घराया हुआ आया हुकुम कदा कदा ही ॻाल्हियूं तव्हांजो ॿुधो तव्हां करे विया आहियो इसे था कयूं फरमायो कसमान रब जो जंहिंजे तुम्हें मुंहिंजो साव आहे जेतिरी परहेज़गारी रब जो ख़ौफ मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आहे दुनिया में ॿिए खे नथो थी सघे हक़ीक़त पर अल्लाह जो रसूल जो परहेज़गार हूंदो छा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक अल्लाह खां ॾिजण वारो हूंदो छा जेतिरी मार्फत सुञाणप मुंहिंजे पैगंबर खे आहे तव्हांखे मूंखे थींदी छा
फरमाए जेको मूंखे मालूम आहे जेकर तव्हांखे मालूम थी वञे त तव्हां पंहिंजे घर वारनि मां फ़ाइदो बि न वठो शहर छॾे वरी झंग में वञी हलिया वञो एतिरो कुझु मूंखे मालूम आहे लेकिन मुंहिंजा साहबी रब जे एतिरे ख़ौफ़ जे हूंदे मां राति जो आराम बि कयां थो ऐं इबादत बि कयां थो ऐं आराम बि कयां थो निंड कयां थो सुम्हां थो ऐं अल्लाह जी इबादत कयां रमज़ान का सवाल नफली रोजा रखां तो नथो रखां ऐं मूं निकाह कयो आहे मुंहिंजूं घरवारियूं आख़िरी ॻाल्हि ॿुधी वञे पंहिंजे हदीस जी ऐं ॿधी वञण मथां विसरी वञंदी फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी जे मुंहिंजो तरीक़ो छॾियो मूं मां आहे कहिड़ी तबिया ही माण्हू चए थो त मूंखे सॼी राति इबादत पढ़ण तो सॼी राति इबादत कई सवाब त खुदा सवाब त परे जी ॻाल्हि आहे मुंहिंजो तोसां को वास्तो कोन्हे जेकर तूं हमेशह रोज़ा रखिया को वास्तो कोन्हे शादी इन करे नथो करे हिन में दीनदारी आहे त तुंहिंजो मूंसां को ॿी का रीज़न ॿी कहिड़ो हुजे अलॻि ॻाल्हि आहे शादी कई मसला पंहिंजी जॻह ते बाक़ी इन करे नथो करे हिन में दीनदारी आहे त पोइ मुंहिंजो तोसां वास्तो कोन्हे जंहिं मुंहिंजी सुन्नत खे छॾियो मुंहिंजो को तालुक़ कोन्हे सही बुखारी जी ॿी रिवायत मशहूर रिवायत आहे ये सब उधर था जो हर रिवायत में कहता कि याद हो जाए फरमाया क़यामत जे ॾींहुं आऊं तव्हांजो अॻवान हूंदुसि हौज़े कोसर ते जंहिं हिकिड़ो दफ़ो पाणी पीतो कोसर जो वरी इंशाअल्लाह उन जो कोन थींदो अल्लाह मूंखे तव्हांखे नसीब करे फरमायो बल्कि साहबी अर्ज़ कयो ॿी रिवायत में साईं असां तव्हांखे तव्हां सां वेठो आहे सुञाणूं था असांजे ॿिए सुञाणूं था जीअं त तव्हां क़यामत ताईं आख़िरी रसूल आहियो नबी आहियो ऐं पूरी उम्मत तव्हांजी आहे ऐं क़यामत जे ॾींहुं तव्हां माण्हुनि खे कोसर में पियारींदो तव्हांखे कीअं ख़बर पवंदी त मुंहिंजा उम्मती आहिनि फरमाए मुंहिंजा साहबा कंहिंजो न पंज कल्याण घोड़ो हुजे पंज कल्याण में समझो था न जंहिंजी पेशानी इन जा पेर अच्छा हूंदा आहिनि तना पंज कल्याण ढोर चारण में पाण चाल चवंदा आहियूं अक्सर अगरि चाल छा ख़बर पवंदो आहे की कुझु निशान पाण फरमायो त मुंहिंजी उम्मत जी निशानी आहे त मुंहिंजा हथ ऐं पेर मुंहुं जेको आहे वज़ू जे करे चमकंदा छाजे करे तुझी लक्ष्य सापड़ स्किन वाइट हो मुझे मुंह से चमकंदो दुनिया में चमकंदो घणी होते हींअर ब्यूटी पार्लर आहे माशाअल्लाह घणेई कमाइनि पिया फिकर न कयो मर्द जी औरत खे माशाअल्लाह हिन में घटि कंहिं सां न कई आहे अफ़सोस सां छा था करे सघूं केतिरी ॻाल्हि कजे ॻाल्हि मुख़्तसिर वक़्तु मुख़्तसिर आहे ॻाल्हि मां ॻाल्हि थी निकिरे त चमकाइण जे लाइ तव्हां छा नथा कयो सही बुखारी रिवायत है कि अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु ये खुतबो ने ऐलान कयो त लानत उन औरतुनि ते जेके पंहिंजा भेणूं था नंढियूं था न कटराइनि थियूं मुंहं जा वार साफ़ थियूं कनि उहा कुझु बयानु कयो मदीने में हलचल मची वियो तुमने क्या करी उम्मे याकूब नाले औरत आई चवण लॻी अब्दुल्लाह पूरो कुरान मजीद पढ़ियो किथे बि लानत वारी ॻाल्हि कान्हे तो सां ते लानत कीअं कई पढ़ लिखियल हुई पढ़ मां मुराद कुरान जी तारीख़ उन ज़माने में यूनिवर्सिटी कोन हुई अॼुकल्ह अब्दुल्लाह फरमाया त तूं पूरो कुरान पढ़ियो आहे पूरो सूरह अशर पढ़ी अथई उहा पढ़ी अथई ये आयत पढ़ी गई वमा आताकुम रसूल फखुदू वमा नहाकुम अन फंतहू मुझो पैगंबर जेका शइ उनखे क़बूल कर जेका रोकियो न खां रुकजी वञो मुझो पैगंबर जेकी शइ दे उनखे क़बूल कयो जेका रोकियो न खां रुकजी वञो चवण लॻे हा इहा आयत पढ़ी चिपू ये ॻाल्हियूं जेके मूं कयो पंहिंजे कननि सां मूं अल्लाह जे रसूल खां ॿुधियूं आहिनि तॾहिं मूं चयो
और जो लगी तो अब्दुल्ला को तो पहले घर की खबर वरती आ कि छो कि तुझी माई में थोड़ा खानो है ना ये करे तई अब्दुल्ला फरमाता था खुद घर को मुझे भेजो आई घर वाली मुझे मौजूद है के रखो ने बिसिया घूमी आप तेरी आप मुझे माई की दिसी वो औरत भाई अब्दुल्ला जी घर वाले की दिसी आई जोड़े अब्दुल्ला कहा दिया गाल कावड़ में कही तुझे दाल में गाल करने का कि अल्लाह जो कसमा जेकर ना का गाल इकड़ी हुजे हा ए अब्दुल्ला जी दाल पैगंबर जी नाफरमानी करे उन जे बिस्तरे जो जाल ना फायदो खणा सोली पैदा करो ये मानो है कि पैगंबर सा मोहब्बत इस्लाम सो आज इस्तो वठण वञो था बाद जो खबर छोकरी कहिड़ो हुन थी कि असां ब्यूटी पार्लर ॼाणे थी है खुश तो थी आस्ते जाल के घणे कम थियो पे इन वाला थियो जा जी पाणो टे कमरा कि हाओ कि एकड़े की छोकरी के दिना खोले पाणे के कमरे में पाड़े में जो ब्यूटी पार्लर की दुकान खोले वठी उदी पैसे जो पैसा न मिली वई कमा खाई जो जो तोखे तालीम आहे तो मैं कुरान हदीस तो केड़ी खबर था कि अल्लाह रसूल फरमाया आखिरी दौर मुझे उम्मत मकायो जमानो जो दौलत कमाई दो पर या किसंदो कोन हराम है या हलाल है उन जो मकसद कमाए बस वो तक सामो तो क्या गत कईला तो फरमाया तो आओ पे उम्मत के सुनान की होंगी उनजा हथ मुंह जो आयो सो परे खां चमकंदो वजू जे करे ही मुंजा उम्मत थी मुझे वेझो ईंदा अचानक उन्हनि खे प्यार मिलियो रुकावट परे थियो समझ में गया और फ्रिस्टर खे चयोसीं त मुंहिंजा उम्मती आहिनि मुंहिंजा माण्हू मुंहिंजा साथी आहिनि छॾियो न पाण फरमाइनि था अल्लाह जो रसूल फरमायो त फ्रिस्टर चवंदा साईं तव्हांखे न आहे ख़बर मां अहदसु बादक तव्हां खां पोइ हिन दीन में केतिरियूं नयूं ॻाल्हियूं दाख़िल कयूं सही क़ाइदो आहे त पढ़ी ॾिसजा इन जो मक़सद धनी अमल करे विया कुल हल नुनब्बिउकुम मिल सरीन अमाला الذين ضل سعيهم في الحياة الدنيا وهم يحسبون أنهم يحسنون صنعا ए मुझा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाहता कि बुधाया त अमल जे होदे नुकसान में केर विया الذين ضل سعيهم في الحياة الدنيا दुनिया में जेतरी भी मेहनत कावज की सब जी सब राय कानी बेकार वही वहुम यासबून अन्नहुम युहसिनून सुना ऊपर के मन में गुमान पे लगा सी लाडो सुठो पिया कयूं अज तू बिदाती के चो राही कम चंद्र में हर्ज करो आ इनमें खामी केड़ी आ इनमें जिक्राए त तुम दिखा न साके दिखा हदीस मना जी अल्लाह जा बना के इतका तो के कई अमल तू पियो करी तू जो फरदा साके दिखा त भाई ही जो अमल पियो कया ये अल्लाह जे रसूल जो फरमान है न तो असान हदीस मौजूद आन जे को अमल पैगंबर ना है कयो तो रद्दुन पान फरमाओ मर्दूद तो जे को मुजो मंदा तू क्या कर सकता अल्लाह ताला हदीसुल गाशिया वजूह यौमैदिन खाशिया आमिलतुन नासिबा तस्ला नारन हामिया जी अमल करे करे थकी पिया हुंदा पर जहन्नम जो बद थी वेंदा कुरान गवाह त अमल वो कयो जेको कुरानी हदीस में अल्लाह जा बाला केतरो सोच होनो जे लगे छो परे कयो पियो वने पांचा फरमायो आउं तो सोकन लिमन गयर बादी दिखो परे परे के उनन के जिन मुखा को मुझे दीन में तब्दीली आती मरा दिखा नसीबन मानन के जिन अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तरीके के सुन्नत के छदे नो असा जी यह ही दावा है यह ही असा जी तबलीग है यो ही असा जो मनहज है अल्लाह जा बना को भी अमल नंढो हो चाहे वडो हो उन खां करण खां पहिरीं वञी भेटा अमल जेकर कुरान सां मिले थो त सुभान अल्लाह जेकर अल्लाह जे पैगंबर के हदीस मिले थो तॾहिं माशाअल्लाह
पर जेकर बिन्ही में ना है तो कोई ते हटी वे उन अमल के न कर छो जो अल्लाह रसूल जो फरमान आए ते वो अमल के जो असां जो हुकुम ना है उनते फवरतुन वो अमल काबिल कबूल कोन तो वो अल्लाह वटि दर्जो हासिल कोन कंदो बल्कि तव्हां ॿुधी चुको क़ुरान की रोशनी में त इहो अमल हुन जी गिची में पइजी वेंदो त तो इहो अमल कंहिंजे चवण ते कयो कंहिं तोखे हुकुम ॾिनो छो जो शरीयत में हराम और हलाल करण बि सिर्फ अल्लाह जो कमु आहे ॿियो कंहिंजो कोन्हे आख़िरी ॻाल्हि ॿुधाई थो वञे शरीयत में हुकुम सिर्फ अल्लाह के रसूल जो हलंदो एक दफ़ो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घरवारी दे घरां के माखी आई मान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की आदत मुबारक हुई शाम जो सभी घरवारनि में वेंदा हुआ त बाक़ी पाणी वाको कम कार सुझराइण वारो का चे खपे छा खपे घर में चवंदा आहियूं उसूल आहे घर हलाइण उन घरवारी दे कुछ वक्त वधीक लगंदो जो ईंदी हुई माखी वग़ैरह बिन घरवारनि जो जो खबर वठो त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने 2 मिनट वधीक छला था पिया खबर पई त माखी आ जो अचो त अल्लाह रसूल खे रोकियो न कीअं रोकियो जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बू खां नफ़रत आहे बाद में बू थींदा इंसान हिकिड़ो त बीमारी वक़्तु अलॻि शइ आहे पर हिते महीननि जा महीना थींदा माण्हू नज़र कोन्हे ऐं सिगरेट पीअण वारो नसवार खाइण वारो गुटके खाइण वारो माशाअल्लाह गाढ़ा गाढ़ा रंग ॾिसी माण्हू परेशान थी वञे अल्लाह जो रसूल फरमायो त जेकर मुंहिंजी उम्मत ते तकलीफ़ वारी ॻाल्हि न हुजे हा त उनखे चवां हा त हर वज़ू जे वक़्तु जॾहिं नमाज़ जे वक़्तु थिए त ॾंदड़ ॾींदा कनि सफ़ाई अध ईमान गदलो रहण मेरो रहण तो इहो ईमान जो थोड़े अल्लाह जा बान ओ तूं चो जा त तव्हांजी बात मुबारक मां मगाफिर जी बू बि अचे अरब में मगाफिर हिकिड़ो वणो जंहिंमें बू हूंदी हुई ऐं जॾहिं अल्लाह जो रसूल मोॾे ईंदा आऊं बि इहा ॻाल्हि कंदुसि ठीकु आहे पाण त निकिता माफ़ी पई घरवारी दे विया त काननि ॻाल्हियुनि में घरवारी चयोसि तव्हांजी बात मुबारक मां मगाफिर जी बू बि अचे मगाफिर थी सघे माखी वेठी हुजे वण ते उनजी रस्तीअ ते अक्सर ॾिसो कंहिंजो गुलनि जी रस अची वेंदी आहे उनजी ख़बर कुआई हुजे कयो वरी जो ॿी घरवारी दे विया त उन्हनि खे साॻी ॻाल्हि कई तव्हांजी बात मुबारक मां मगाफिर बि अचे बू बि अचे माखी चलो ठीकु आहे पहिरें खां माखी कोन था खाऊं ॿिए ॾींहुं जॾहिं उन घरवारी ॾे विया जॾहिं माखी पेश कई उन्हनि त पाण खां कोन थो पीआं घरवारी ॿिनि चयो त पंहिंजे कामयाबु थियासीं अल्लाह से माखी छॾे कुझु ॾींहं गुज़रिया अल्लाह छा थो फरमाए या अय्युहन नबी लिम तुहर्रिम मा अहल्लल्लाहु लक ओ मुंहिंजा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका शइ अल्लाह तुंहिंजे लाइ हलाल कया त उनखे हराम कीअं कयो छा पंहिंजे घर वारनि जी मर्ज़ीअ ते हलंदे खणो क़ुरान जो हिन ॿिए दफ़ा पढ़ा ओ मुंहिंजा पैगंबर जेका शइ मूं हलाल कई आहे तव्हां हराम कीअं कई माना मालूम छा थियो शरीयत जो मामलो इहो अथव जेको अल्लाह तबारक व तआला पैगंबर खे जेको हुकुम ॾे थो उहो ई शरीयत अथव हराम या हलाल जो अख्तियार अल्लाह पंहिंजे अंबिया खे कोन ॾिनो इत्तखज़ू आबार व रुहबान अरबाब मिन दूनिल्लाह अल्लाह फरमाए त आले किताब पंहिंजे मौलवियुनि खे पंहिंजे दरवेशनि खे रब बनायो हो अदी बिन हातिम रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के समझ में ॻाल्हि कान पे आई कुरान बि सचो आहे अदी बिन हातिम ताईं ॿुधो अथव न असां नंढे हूंदे पढ़ियो बुख़ारी किताब में या कोन्हे पढ़ाईंदा हुन ज़माने में हातिम ताईं मशहूर माण्हू अरब जो वॾो सखी हो एक रिवायत में आए तो उनकी भेड़ जेके गिरफ्तार थी अल्लाह जे रसूल वटि चवण लॻा अल्लाह रसूल कुझु सुञाणो न क्यों हातिम ताईं जी भेड़ है मुझे भाव वालो सखी हो और छा कयां
हम सखावत कयो, मूंखे आज़ाद कयो, तो वरी आज़ाद कयो। ये थोड़ी देर वञण लॻी त अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु हुनखे आस्ते चयो त झूनी छाते वेंदी आहे, तुंहिंजो घर हेॾो वेठो त कोन जो वञी पई छाते वेंदी आहे, अथई का सवारी, सवारी किथां में तो अल्लाह रसूल खे चयो मूंखे सवारी ॾे, वरी वापसि आई मां छा थी चई किसी छाते वञा सवारी ॾियो पाण हुनखे सवारी ॾियो, सवारी मिली जॾहिं पहुती पंहिंजे भाइर खे अथई ॻाल्हि ॿुध मञा थी त मुंहिंजो भाउ वाकई सखी हुयो, पर अल्लाह जो कसम मोहम्मद रसूलुल्लाह जो जंगे हुनैन में जॾहिं सफ़वान खे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिस्सो उठ ॾिना, वठण वारो परेशान आहे त हेतिरी सखावत और तू बकरी जो फर्द नहीं लेगा ना, दिन बकरी फर्द बड़ी मुश्किल है कि मस्किन के नींद दे यार बकरी पर किया जा, ये अल्लाह के रसूल ने एडी सखावत के अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तादी बिन हातिम के तो अल्लाह के रसूल की खिदमत में पहुंच पांच ने आयत की तिलावत कई तरह के किताब पंहिंजे दरवेशन के पंहिंजे आलिमन के रब बनायो हो, मूं अर्ज़ कयो साईं रब तो कोन मञंदा हुआसीं, कुरान जे तो रब कीअं भला, पर वॾी ॻाल्हि ॿुध, हू जॾहिं हलाल कंहिं शइ खे कंदा हुआ त तव्हां हलाल सम्झंदा हुओ कि साईं हू जंहिं शइ खे हराम कंदा हुआ तव्हां हराम कंदा हुआ कि अॼु इहो तरह बनाइणो जैसा कि चवंदा त मैं असां हलाल करे ॾिया तव्हांखे तव्हां हलाल कयो असां हराम, तव्हांखे कहिड़ो इख्तियार हलाल हराम कयो, हरामी हलाल जो इख्तियार के आम माण्हू खे थी सघे थो, जॾहिं अल्लाह पंहिंजे नबी खे थो चए त लिमन तू हर में मुंहिंजा पैगंबर तू आहे शइ हलाल हराम कीअं के जेके मूं हलाल कयो, इन्हनि जो नालो शरीयत अथव, इहा ई असांजी दावत आहे ऐं सादी दावत आहे। असां कॾहिं बि तव्हांखे कोन चवंदो त असांजे फलाणे आलिम जी पैरवी कयो, ॿुधायो कंहिं बि तकलीफ़ ॿुधो तव्हां चओ त असां चयो हुजे त असांजे फलाणे आलिम जी तक़लीद कयो, फलाणे जी पैरवी कयो, न असांजे ज़बान मां इहा ई ॻाल्हि तव्हांखे मिलंदी, इताअत करणी आहे त अल्लाह जी, इताअत जी पैरवी करणी आहे त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, इहा ई असांजो मनहज आहे, इहा असांजी दावत आहे। बसि रब करीम खां दुआ आहे त अल्लाह साईं मूंखे तव्हांखे सही माना में क़ुरान जी सुन्नत ते अमल करण जी अता फरमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। किताब मुझे ज़हन में कोन्हे, मदान साहब रसूल ने या दावत वही तौर इन मां लगे तो इहो कम पुराने ज़माने का अॼु कोन्हे, जो सोचो उन छा चयो न अल्लाह जे रसूल जे दौर में इहो दावतूं थियूं, न असीं वियासीं न अदाईंदा, अब ईअं ॻाल्हि आहे। हाँ मसलो सॼो आहे त इन हदीस में जेको माना जिते तौर वारी लिखियलु आहे उते मुछुनि जो बि ज़िक्र आहे, घणो ज़िक्र आहे, ॿियूं सभु सुनतूं छॾे हिकिड़ी सुनत ते बदिलिया आहे। ऐं सोभ मूंखे यादि आहे कंहिं इलाइक़े में, मुंहिंजो पंहिंजो इलाइक़ो हो, हिकु अल्लाह जे पाननि वीचारे खे एतिरो मासूम खे विहारियो 17-18 साल जो थी वियो, इंसाफ़ कयो, अल्लाह जो ख़ौफ़ कयो, इहो कहिड़ो तरीक़ो? अल्लाह जे रसूल फरमायो सही बिल्कुलु सही हदीस तव्हां पढ़ी सघो था त 7 ॾींहं ॿार जी तौर करणी ऐं जेकर पुटड़ो अल्लाह ॾिनो थी तौर पुटे थी न ॿ बकर जेके कुर्बान करे तूं उस्ताद हुन थी बकर ॿ मुना 50,000 जा बकर ईअं माण्हू खे विराए छॾियो, ख़र्च कबो लख 5-6 लख अची वेंदा आहिनि। हिते ॿुधो रब तोखे औलाद जहिड़ी नेमत सां नवाज़ियो आहे तूं सम्झी था तो औलाद खे। ज़करिया अलैहिस्सलाम 90 साल में पंहिंजे रब खां दुआ थो करे मालिक पुटड़ो था। इब्राहिम अलैहिस्सलाम 80 साल जी उम्र खां मथे चढ़ियो आहे त
तला पुटता मालिक तोखे जो हेतिरो औलाद ॾिनो आहे तो रहमत कई तोखे पुट ॾिनई तोखे पीउ माना बनाए बहितरीन थियो त तूं हुनजी राह में बकर कुर्बान करे माण्हू खे गोच विराए जान छॾा हाणे वेठो दावतूं हलाई त जो बाबा मुंहिंजे छोकिरे जी 10 साल उमिरि थी वई आहे हाणे तो कुझु तौबूं करे वॾा काज थो करे अलाह ते खाओ त हराम हलाल जी फतवा आऊं कोन थो ॾियां बाक़ी ॻाल्हि इहा आहे त साहब किरियत बाबा असां लाइ सूदो में न दावत खाधो या रस ॾींदासीं पर न चवंदा पर एतिरो त बहितर आहे अल्लाह मूंखे तव्हांखे वञी